नौंदेरो रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म भरसा मस्जिद में पीसन जो लाश हथायो। फोतीअ के खीसे में मिलियल कार्ड मूजिब संदसि एबटाबाद वासी मोहब्बत अली तौर सुञाणप थी है। नौंदेरो में खबर अवां खे ॾियूं पिया। पुलिस में हदबंदी के तकरार सबब लाश केतरनि कलाकनि खां उस ते पयल है। नौंदेरो रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म भरसा मस्जिद में पीसन जो लाश हथायो है। रेलवे पुलिस जो चवण है त फोतीअ के खीसे में मिलियल कार्ड मूजिब संदसि एबटाबाद वासी मोहब्बत अली तौर सुञाणप थी है। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ नौंदेरो के रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खान। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि? नौंदेरो जे शाहनवाज़ भुट्टो रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म भरसा मस्जिद अंदर पीरसन जो लाश हथायो है। रेलवे पुलिस के एहलकार वहीद जोकियो ॿुधायो त फोतीअ के खीसे में जो कार्ड पयल है उन ज़रिए उनकी सुञाणप मोहब्बत अली वलद मक़सूद अली तौर थी है, जैसे 2 एड्रेसूं लिखियल आहिनि, जैमें हिकिड़ी कराची के मंगो पीर इलाइक़े ऐं ॿी ज़िला एबटाबाद के मोहल्ला हज़ारा तालके जी है। जॾहिं त नौंदेरो थाने के इतलाह पिणु ॾिनो वियो हुयो। नौंदेरो थाने की पुलिस ऐं रेलवे पुलिस में हद तकरार सबब फोती पीरसन जो लाश केतरा ई कलाक निटण उस में पयल रहियो हुयो। इन मस्जिद के जेके भरसा पाड़े वारा आहिनि उन्हनि ॿुधायो त ही केतरनि ई वरियनि खां हिते रहंदड़ आहे ऐं इन मुहल्ले जे माण्हू इन्हनि के रोज़ाने जे बुनियाद ते मानी टिकी ॾेई इन जो गुज़र सफ़र ईअं हलंदो हुयो, जॾहिं त हिन वक़्तु इन जो लाश जेको आहे उहो अञा ताईं उन ई जाइ ते लावारसी वारी हालत में पयल आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।